ॾिसो तव्हां छा खाईंदो? अरे अलाए जेको तव्हां ॿुधायो न छा खाईंदो? जेको तव्हां खाओ सभु खाईंदो। ॿुधायो छा खाईंदो? हिकु कुल्फी फोंडू ॾिजो, हिकु मिक्स कॉइन ऐं हिकु चॉकलेट ब्राउन। ओके ॿियो? हिकु वेफर बि खणी अचिजो न। वेफर सुठी न हिते वेफर न मिलंदी। अबे साले नालो तो ख़राब करे। ॿियो छा स्पेशल आहे? भाऊ चॉकलेट ऑन फायर। चॉकलेट के ॿाहिरि लॻी न भाऊ मस्त आहे खाईंदो। अरे यार अलाए कंहिंसां ईअं माते कहिड़े पागल सां गॾायो तव्हां? कौन भौंक रहा है ये बदतमीज? मस्त खाओ मस्ती मस्ती। चुप करे वे हाणे सफ़ा। हा भाऊ खणो। ए भाऊ तव्हां ॿिए जो ऑर्डर नहीं लॻो कचालो ऑर्डर कया तो हुन खां पोइ सोया सॉस शादी नहीं आहे मथे उहे पानी पूरी पाणी। अरे पागल हे फोंडू आहे, हे मिक्स कॉइन आहे, ये ब्राउनी आहे, जिते किथे भुसी थो करे मुंहिंजी। अलाए किथां किथां हली था कौन है ये लोग? कचालू आओ कचालू। कहाँ से आते हैं? ते ते भी तो थी बीमा बट फोन तो हां मुझे कितने खाए मां तो बिजी आहियां कम में आहियां पोइ कयां थो न। अच्छा कम में हा ॿुधायो भाऊ छा खाईंदव? अरे ऑर्डर ॾे तो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए हा जेको छोकिरो वेठो आहे हुते वणी जॻह वेठो भाऊ कलाक खां वेठो आहे। हा ॿुधायो ऑर्डर छा खपे तव्हांखे? ॿ क्रीम चिल जा स्पेशल। अगर आप एक आइसक्रीम लवर हैं तो ये उल्लासनगर की शॉप आपके लिए परफेक्ट डेस्टिनेशन है। द क्रीम चिल, यहाँ पे आपको हर वैरायटी की आइसक्रीम मिल जाएगी, पिस्ता, बादाम, काजू, चॉकलेटी, और यहाँ पे आपको आइसक्रीम के साथ साथ पिज्जा, बर्गर और भी बहुत सारी चीजें खाने को मिल जाएगी। मुखे न तुसा अचण ही न खपे। चली वई पे ए दिस दोस्तन सां कोई ॻाल्हाइण